जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 20 अगस्त 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास शुक्ल पक्ष जी चतुर्थी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु थी सघे त यात्रा अवॉइड करणी आहे, न त धन हानि थियण जी अॼु आशंका आहे। कार्यस्थल ते बि तव्हांखे अॼु जो ॾींहुं तमामु शांतीअ सां कटणो आहे, न त कोवर्कर्स या एम्प्लॉइज सां वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त अॼु जे ॾींहुं तव्हांखे तमामु शांतीअ सां कटणो आहे। थी सघे त मेडिटेशन या योगा कंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। ख़ासि करे हुननि खे अॼु पंहिंजे पेट जो ध्यानु रखणो आहे। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो कंदा त बहितर रहंदो। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। हुननि जो कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी भी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। कार्यस्थल ते तव्हांखे सफलता ऐं उन्नति जी अॼु प्राप्ति थींदी। स्वास्थ्य तव्हांजो तमामु सुठो रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। हुननि खे अॼु घर में भी माहौल तमामु सुठो मिलंदो, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु मानसिक तनाव यानी मेंटल स्ट्रेस जो वाधारो थियण जी आशंका आहे। हुननि जे लाइ तव्हांखे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। कार्यस्थल ते तव्हांखे अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि, त अॼु ख़र्चनि ते बि थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं तव्हांजो अॼु जो साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य हुननि जो उत्तम ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में वाहन परचेस करणो हुजे या प्रॉपर्टी में इन्वेस्ट करणो हुजे त अवॉइड करणो आहे त बहितर रहंदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे कोई भी वॾो इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। संतान पक्ष सां थोरो ई टाइम स्पेंड करणु तव्हांजे लाइ तमामु सुठो रहंदो। मन तव्हांजो अॼु तमामु ख़ुशि रहंदो, त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी थो सघे, पर हुननि खे अॼु जो ॾींहुं पंहिंजो मन ऐं बुद्धि स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे त बहितर रहंदो। हनुमान जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र चई करे ऐं पंहिंजे माता पिता जो आशीर्वाद वठी करे निकिरंदा त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा ऐं बाधाऊं भी दूर थी वेंदियूं। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। धन जी प्राप्ति थी सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो।
अॼु तव्हांखे काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी बि संभावना आहे। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। अॼु तव्हांजो स्वास्थ्य बि तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं अॼु जो तव्हांजे लाइ सुखपूर्वक गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। भगवान शिव जो चौमासो। त जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी, ख़ासि करे सिंधियुनि में जेके लेडीज़ हूंदियूं आहिनि ऐं जेंट्स बि ॿई जेके आहिनि भगवान शिव जे चौमासो रखंदा आहिनि, यानी सूमर जो जेको विर्त हूंदा आहिनि उहो सुभाणे खां चालू था थियनि। श्रावण मास जी शुक्ल पक्ष जी चौथ जेका तिथि ईंदी आहे हुन खां पोइ जेको सूमर ईंदो आहे, हुन तिथीअ खां या हुन जे 2 सूमरनि खां पोइ तव्हां हिन व्रत जो आरंभ करे था सघो। ऐं हिन जो जेको उद्यापन थींदो आहे इहो थींदो आहे कार्तिक मास शुक्ल पक्ष जी चतुर्थी तिथि में, यानी कि ॾियारी जी 4 ॾींहंनि खां पोइ। त अगरि तव्हांखे मन जी कामना पूरी करणी हुजे या तव्हांजे मन में काई बि इच्छा हुजे, तव्हांजो पुटु या धीअ काई वेठल हुजे जंहिंजी शादी विवाह में जाम बाधाऊं थी अचनि, हुननि खां तव्हां इहो अगरि चौमासे जो व्रत रखाईंदव त हुन जो सभु मनोकामना पूरी थींदी। चौमासे जो ॿियो नालो आहे मनसा वाचा व्रत, यानी कि मनोकामना पूर्ण करण वारो जेको व्रत आहे इहो भगवान शिव जो उत्तम में उत्तम व्रत मञियो वियो आहे। हिन जा जेके नियम आहिनि ॿुधाईंदासीं सुभाणे जे एपिसोड में। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे ज्योति जी जो, जेके उल्हासनगर जा रहंदड़ आहिनि, महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि, ऐं हिननि जो सवाल आहे कि हुननि जो कॉन्संट्रेशन बिल्कुलु नथो रहे ऐं कोई बि कम में कंटिन्यूटी नथी रहे। त ज्योति जी पहिरियों त थी सघे त ॾींहं में घटि 15 मिंट या 20 मिंट तव्हां मेडिटेशन करणु शुरू कयो। साण ई साण भगवान गणेश जी उपासना तव्हांजे लाइ अति लाभदायक थींदी। हर बुधर जे ॾींहुं तव्हां गणेश मंदिर में वञी करे भगवान खे काई ना काई मिठी शइ जो भोग लॻायो त तव्हांजी कामना भगवान गणेश सभु पूरी कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।